ओम शांति। अॼु जी मुल्ह तारीख़ आहे 7/1/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, कॾहिं बि पंहिंजे हथ में लॉ न उठायो। यदि कंहिंजी भूल थी त बाप खे रिपोर्ट करो। यदि कंहिंजी भूल थी त बाप खे रिपोर्ट करो। बाप सावधानी ॾींदा। प्रश्न: बाबा कहिड़ो कॉन्ट्रैक्ट उठायो अथई? उत्तर आहे, बाबा अवगुण कढण जो कॉन्ट्रैक्ट हिकु बाबा ई उठायो अथई। ॿारनि में जो अवगुण आहिनि उन्हनि खे कढण जो कॉन्ट्रैक्ट हिकु बाबा ई उठायो अथई। ॿारनि जी खामियूं बाबा ॿुधंदा आहिनि त उहा कढण जे लाइ प्यार सां सम्झानी ॾींदा आहिनि। अगरि तव्हां ॿारनि खे कंहिंजी खामी ॾेखामी ॾींदी आहे त बि तव्हां पंहिंजे हथ में लॉ न उठायो। लॉ हथ में वठणु इहा बि भूल आहे। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार ईंदा आहिनि बाबा सां रिफ्रेश थियण। छो ॿार ॼाणंदा आहिनि बेहद जे बाप सां बेहद विश्व जी बादशाही वठणी आहे। इहे कॾहिं भुलिजणो न खपे, परंतु भुलिजी वेंदा आहिनि। माया बुलाए ॾींदी आहे। अगरि न बुलावे त ॾाढी ख़ुशी में रहनि। बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार हिन बैच खे घड़ी घड़ी ॾिसंदा रहो, चित्रनि खे बि ॾिसंदा रहो, घुमंदे फिरंदे बैच खे ॾिसंदा रहो त बि पतो पए बाबा द्वारा बाप जी यादि सां असां ईअं ठहूं था। दैवी गुण बि धारण करणा आहिनि। इहे ई समय नॉलेज मिलण जो आहे। बाबा चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार राति ॾींहुं मिठे मिठे चईंदा रहंदा आहिनि। ॿार न चई सघंदा आहिनि मिठा मिठा बाबा। चइण त ॿिन्हिनि खे खपे, ॿई ई मिठा मिठा आहिनि। बेहद जो बाप दादा आहे, परंतु कई देह अभिमानी सिर्फ़ु बाबा खे मिठो मिठो चईंदा आहिनि। कई ॿारनि त गुस्से में अची करे कॾहिं बाप दादा खे कुझु बि चई ॾींदा आहिनि। कॾहिं बाप खे चईंदा आहिनि त दादा खे बि चईंदा आहिनि। बाबा हिकु ई थी वेंदा आहिनि। ॻाल्हि हिकु ई थी वेंदी आहे, कॾहिं बाप खे या दादा खे, लेकिन ॻाल्हि हिकु ई थींदी आहे। कॾहिं ब्रह्मणी ते कॾहिं आपस में नाराज़ थी वेंदा आहिनि त बेहद जो बाप बि ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि। गांव में ॿार त ॾाढा आहिनि, सभिनि खे लिखंदा रहंदा आहिनि। तव्हांजी रिपोर्ट ईंदी आहे, तव्हां गुस्सो कंदा आहियो। बेहद जो बाप हिन खे देह अभिमान चईंदा आहिनि। बाप सभिनि खे चईंदा आहिनि ॿार देही अभिमानी ठहूं। सभु ॿार हेठि मथे थींदा रहंदा आहिनि। हिन में बि माया जेके समृद्ध पहलवान ॾिसंदी आहे उन्हनि सां ई लड़ाई कंदी आहे। महावीर हनुमान जे लाइ ॾेखारियो आहे कि उन्हनि खे ई लाहिण जी कोशिशि कई। हिन समय ई सभिनि जी परीक्षा वरिती आहे। माया सां हार जीत सभिनि जी थींदी आहे। लड़ाई सां स्मृति विस्मृति सभु थींदी आहे। लड़ाई में जो जेतिरो स्मृति में रहंदो आहे, निरंतर बाप जी यादि करण जी कोशिशि कंदा आहिनि, उहो सुठो पद पाए सघंदा आहिनि। बाबा आया आहिनि ॿारनि खे पढ़ाइण लाइ, सो त पढ़ाईंदा रहंदा न। श्रीमत ते हलंदो रहणो आहे। श्रीमत ते हलण सां ई श्रेष्ठ ठहींदो। इन में कोई सां बिगड़ण जी ॻाल्हि न आहे। बिगड़ण माना क्रोध करणु, भूल आदि कंदा आहिनि त बाबा वटि रिपोर्ट करणी आहे। ख़ुदि कंहिंखे न चइणो खपे। जीअं कि लॉ हथ में उठाए वरितो। गवर्नमेंट लॉ ठाहिण न ॾींदी आहे न। कोई गुस्सो मारियईं त उन्हनि खे गुस्सो न मारंदा, रिपोर्ट कंदा, पोइ उन्हनि ते केस थी वेंदो आहे। हिते बि ॿारनि खे कॾहिं साम्हूं कुझु न चइणो खपे। बाबा खे चओ। सभिनि खे सावधानी ॾियण वारो हिकु बाबा आहे। बाबा युक्ति ॾाढी मिठी ॿुधाईंदा आहिनि। मिठेपन सां शिक्षा ॾियो। देह अभिमान अचण सां पंहिंजो ई पद कमु करे छॾंदव। घाटो छो विझणो खपे। जेतिरो थी सघे बाबा खे ॾाढो प्यार सां यादि कंदा रहो। बेहद जे बाप खे ॾाढो प्यार सां यादि करो त बाबा विश्व जी बादशाही ॾींदा। सिर्फ़ु दैवी गुण धारण करणा आहिनि, कंहिंजी बि निंदा न करणी आहे। देवताऊं कंहिंजी निंदा कंदा आहिनि छा? कई ॿार त निंदा करण बग़ैर रहंदा न आहिनि। तव्हां बाप खे चओ त ॾाढो प्यार सां सम्झाईंदा, न त टाइम वेस्ट थी वेंदो। निंदा करण सां त बाबा खे यादि करो त ॾाढो ॾाढो फ़ाइदो थी वञे। कोई सां बि वाद विवाद न करिणो
न करणु ॾाढो सुठो आहे। तव्हां ॿार दिलि में सम्झंदा असां नई दुनिया जी बादशाही स्थापना करूं था। अंदरि में केॾो फ़ख़ुरु रहणो खपे। मुख्य आहे ही यादि ऐं दैवी गुण। ॿार चकर खे यादि कंदा ई आहिनि। उहो त ॾाढो सहज यादि पईंदो आहे। 84 जो चकर। तव्हांखे सृष्टि जी आदि मध्य अंत ड्यूरेशन जो पतो आहे। पोइ ॿियनि खे बि ॾाढो प्यार सां परिचय ॾियणो आहे। बेहद जो बाप असांखे विश्व जो मालिक था ठाहिनि। राजयुग सिखलाइनि था। विनाश बि साम्हूं बीठो आहे न। आहे बि संगम युग। जबकि नई दुनिया स्थापना थींदी आहे न। पुराणी दुनिया खलास थी वेंदी। बाप ॿारनि खे सावधान कंदा रहंदा आहिनि। सिमर सिमर सुख पायो। कला कलेश मिटे सभु तन जो। अधु कलप जे लाइ मिटी वेंदो। बाबा सुखधाम स्थापना कंदा आहिनि। माया रावण पोइ दुखधाम स्थापना कंदी आहे। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। नंबरवार पुरुषार्थ अनुसार बाबा जो ॿार में केतिरो लव रहंदो आहे न। शुरू खां बाप जो लव आहे। बाबा खे मालूम आहे, मां ॼाणंदो आहे ॿार जो कामचिता ते ठही कारा थी विया आहिनि। उन्हनि खे गोरो ठाहिण वेंदो आहे। बाप त नॉलेजफुल आहे न। ॿार धीरे धीरे नॉलेज वठंदा आहिनि। माया भुलाए ॾींदी आहे। ख़ुशी अचणु न ॾींदी आहे। ॿारनि खे त दिन प्रतिदिन ख़ुशी जो पारो चढ़ो रहणो खपे। सप्तक में पारो चढ़ियलु हुयो, हाणे पोइ वरी चढ़णो आहे, है न। सप्तक में पारो चढ़ियलु हुयो, हाणे पोइ वरी चढ़णो आहे। कीअं? यादि जी यात्रा सां। उहो धीरे धीरे चढ़ंदो। हार जीत थींदे थींदे पोइ नंबरवार पुरुषार्थ अनुसार कल्प पहिरियों मिसल पंहिंजो पद पाए वठंदा। बाक़ी टाइम त उहो ई लॻंदो आहे जो कल्प लॻियो हुयो। पास बि उहे ई थींदा जो कल्प थिया हूंदा। बाप दादा साक्षी थी ॿारनि जी अवस्था खे ॾिसंदा आहिनि ऐं सम्झानी ॾींदा आहिनि। ॿाहिरि सेंटर्स आदि ते रहंदा आहिनि त एतिरो रिफ्रेश न थींदा आहिनि। सेंटर्स ते थी करे पोइ ॿाहिरि जे वायुमंडल में हली वेंदा आहिनि। इन करे हिते ॿार ईंदा ई आहिनि रिफ्रेश थियण। बाप लिखंदा बि आहिनि। परिवार सहित सभिनि खे यादि पिया ॾियणो आहे। उहो आहे हद जो बाप। इहो आहे बेहद जो बाप। बाप ऐं दादा ॿिन्हिनि जो ॾाढो लव आहे। छो कल्प लवली सर्विस कंदा आहिनि। बाप ऐं दादा ॿिन्हिनि जो ॾाढो लव आहे। छो कल्प लवली सर्विस कंदा आहिनि ऐं ॾाढो प्यार सां कंदा आहिनि। अंदरि तरस पईंदो आहे। न पए या चलन सुठी न हलंदा, श्रीमत ते न हलंदा त तरस पईंदो न। इहे कम पद पाईंदा ऐं बाबा छा करे सघंदा आहिनि। हुते ऐं हिते रहण में त ॾाढो फ़र्क़ु आहे न। परंतु सभु त हिते न रही सघंदा आहिनि। ॿार वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। प्रबंध बि कंदा रहंदा आहिनि। इहे बि बाबा सम्झायो आहे। इहे आबू सभिनि खां भारी तीर्थ आहे। बाबा चईंदा आहिनि मां हिते ई अची करे सॼी सृष्टि खे 5 तत्वनि सहित सभिनि खे पवित्र ठाहींदो आहे। सभिनि जी सेवा करणी आहे। हिकु ई बाबा आहे जो अची करे सर्व जी सदगति कंदा आहिनि, है न। बाबा सर्व जी, मनुष्य आत्मा आहिनि, जीव जंतु जानवर प्रकृति सो बि अनेक बार बाबा कयो आहे। इहे ॼाणंदे हुए बि भुलिजी वेंदा आहिनि। तॾहिं बाबा चईंदा आहिनि माया ॾाढी ज़बरदस्त आहे। अधु कल्प हिननि जो राज्य हलंदो। माया हारदी आहे पोइ बाप खड़ो कंदा आहिनि। ॾाढा लिखंदा आहिनि बाबा असां किरी वियासीं। अच्छा पोइ न किरणो आहे। पोइ बि किरी पईंदा आहिनि। किरंदा आहिनि त पोइ चढ़ण बि छॾे ॾींदा आहिनि। पोइ चोट लॻी वेंदी आहे। सभिनि खे लॻंदी आहे। सॼो मदार पढ़ाई ते आहे। पढ़ाई में योग आहे ई। फलानो मूंखे इहा पढ़ाए थो। इहा हाणे तव्हां सम्झंदा आहियो बाबा असांखे पढ़ाइनि था, है न। हिते तव्हां ॾाढा रिफ्रेश थींदा आहियो। गायन बि आहे न। निंदा संजी जो करे मित्र असांजो सोई। भॻवान वाचा मुंहिंजी ग्लानी ॾाढी कंदा आहिनि। मां अची करे सभिनि जो मित्र ठहींदो आहियां। केतिरी ग्लानी कंदा आहिनि। मां त सम्झंदो आहियां
सभु ॿार सभु असांजा ॿार आहिनि, है न। केतिरी मुंहिंजी प्रीत आहे न हिननि सां गॾु। निंदा करणु सुठो न आहे, हिन समय ॾाढी ख़बरदारी रखणी पवंदी आहे। भिन्न भिन्न अवस्थाउनि वारा ॿार सभु पुरुषारत कंदा रहंदा आहिनि। कोई भूल थी वेंदी त पुरुषारत करे अभूल ठहिणो हूंदो आहे, है न। ॾिसो बाबा चवनि था, निंदा असांजी जो करे मित्र असांजो सोई हुई। तो जो बाबा जहिड़ी निंदा कंदा आहिनि ऐं बाबा अची करे सभिनि जो मित्र ठहींदा आहिनि। कोई भूल बि थी वेंदी त पुरुषारत करे अभूल ठहिणो आहे। माया सभिनि खां भूलियूं कराईंदी आहे। बॉक्सिंग आहे न, कोई समय अहिड़ी चोट लॻंदी जो किराए ॾींदी आहे। बाबा सावधानी ॾींदा आहिनि। ॿार ईअं हराइण सां कमाई चट थी वेंदी, है न। ॿार ईअं हराइण सां कमाई चट थी वेंदी। 5 मंज़िल सां किरी पवंदा। चवंदा आहिनि बाबा अहिड़ी भूल पोइ कॾहिं न थींदी, हाणे क्षमा करो। बाबा क्षमा छा कंदा? बाबा त चवंदा आहिनि पुरुषारत करो। बाबा ॼाणंदा आहिनि माया ॾाढी प्रबल आहे, ॾाढनि खे हराईंदी आहे। टीचर जो कमु आहे भूल ते शिक्षा ॾेई अभूल ठाहिणु। टीचर जो कमु आहे भूल ते भूल करे त उन्हनि खे शिक्षा ॾेई अभूल ठाहिणु। ईअं न कंहिंजी भूल जी त हमेशह उन्हनि जी उहा ई थींदी रहंदी, न। सुठा गुण ग़ाइब आहिनि, भूल न ग़ाइबी आहे। अविनाशी वैद्य त हिकु भाभी आहे, इहे दवाई कंदा आहिनि। तव्हां ॿार छो पंहिंजे हथ में लॉ ठाहींदा आहियो? जंहिंमें क्रोध जो अंश हूंदो उहो ग्लानी ई कंदा रहंदा। सुधारण जो बाबा जो कमु आहे, तव्हां सुधारण वारा थोरी आहियो। कोई में क्रोध जो भूत आहे, ख़ुदि वेही कंहिंजी ग्लानी कंदा त गोया पंहिंजे हथ में लॉ ठाहींदा, है न। कोई भूल कंदा, अगरि कंहिं कोई भूल कई त अगरि तव्हां उनखे कुझु चयो, है न। बाबा चवनि था सुधारण जो कमु त मूं में आहे। कोई में क्रोध जो भूत आहे, ख़ुदि वेही कंहिंजी ग्लानी कंदा त गोया पंहिंजे हथ में लॉ ठाहियो। इन सां उहो सुधरंदा न, ॿियो ई अनबनी थी वेंदी, लूण पाणी थी वेंदा न। सभु ॿारनि जे लाइ हिकु बाबा वेठा आहिनि। लॉ पंहिंजे हथ में उठाए कंहिंजी ग्लानी करणु इहा भारी भूल आहे, है न। कोई न कोई ख़राबी त सभिनि में हूंदी आहे, सभु संपूर्ण त न ठहिया आहिनि न। कोई में छा अवगुण, कोई में छा, उहो सभु कढण जो कॉन्ट्रैक्ट बाबा ई उठायो आहे। इहो तव्हांजो कमु न आहे। ॿारनि जी ख़ामियूं बाबा ॿुधंदा आहिनि त उहो कढण लाइ प्यार सां सम्झानी ॾिबी आहे। हाणे ताईं संपूर्ण कोई ठहियो ई न आहे, सभु श्रीमत ते सुधरनि था। संपूर्ण त अंत में ठहिणो आहे। हिन समय सभु पुरुषार्थी आहिनि, बाबा चवनि था हिन समय सभु पुरुषार्थी आहिनि। बाबा सदैव अडोल रहंदा आहिनि, ॿारनि खे प्यार सां शिक्षा ॾींदा आहिनि। शिक्षा ॾियणु बाबा जो कमु आहे, पोइ उन ते हलणु न हलणु उहो उन्हनि जी तक़दीर। केतिरो पद कमु थी वेंदो आहे न। श्रीमत ते न हलण जे कारण कुझु बि अहिड़ो करण सां पद भ्रष्ट थी वेंदो, दिलि अंदरि खाईंदी आहे। असां इहा भूल कई, असांखे ॾाढी महिनत करणी पवंदी। कंहिंजो बि अवगुण आहे त बाबा खे ॿुधाइणो आहे, कंहिंजो बि अवगुण आहे त बाबा खे ॿुधाइणो आहे। दर दर ॿुधाइण इहे देह अभिमान आहे। बाप खे यादि न कंदा आहिनि, अव्यभिचारी ठहिणो खपे। हिक खे ॿुधायो त उहो झटि सुधरी वेंदा। सुधारण वारो हिकु ई आहे, बाक़ी त सभु अनसुधरा आहिनि, है न। परंतु माया अहिड़ी आहे कि मथो ई फेरे छॾंदी आहे। बाबा हिकु तरफ़ मुंहुं कंदा आहिनि, माया पोइ घुमाए करे पंहिंजी तरफ़ करे वठंदी आहे। बाबा आया ई आहिनि सुधारे करे मनुष्य खां देवता ठाहिणु। बाक़ी दर कंहिंजो नाम बदनाम करणु इहा बेक़ाइदी आहे। तव्हां शिव बाबा खे यादि करो, जजमेंट बि उन्हनि वटि हूंदी आहे न। कर्मनि जो फल बि
हिकु बाबा ई ॾींदा आहिनि। भल ड्रामा में आहे परंतु कंहिंजो नाम त न वठिबो आहे न। सॉरी, भल ड्रामा में आहे परंतु कंहिंजो नाम त वठिबो आहे न, है न। भल बाबा चवनि था त ड्रामा अनुसार कर्मनि जो फल मिलंदो आहे, लेकिन त बि नाम त वठिबो आहे न कि भॻवानु ई फल ॾींदो आहे। बाबा त ॿारनि खे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। तव्हां केतिरा भाग्यशाली आहियो, केतिरा महिमान ईंदा आहिनि। जंहिं वटि ॾाढा महिमान ईंदा आहिनि न उहो ख़ुशि थींदा आहिनि। सभु ॿार बि आहिनि त महिमान बि आहिनि। टीचर जी बुद्धि में त इहे ई रहंदो आहे न, मां ॿारनि खे हिननि जहिड़ो सर्वगुण संपन्न ठाहियां। ये कॉन्ट्रैक्ट बाबा ई उठायो अथई। शिव बाबा ई कॉन्ट्रैक्ट उठायो अथई कि मां सभिनि खे सर्वगुण संपन्न ठाहियां। ड्रामा प्लान अनुसार ॿारनि खे मुरली बि कॾहिं मिस न करणी खपे। मुरली जो ई त गायन आहे न। है न, मुरली जो ई त गायन आहे। हिकु बि मुरली मिस थिए त जीअं स्कूल में एब्सेंट पइजी वेंदी आहे न। इहो BH जे बाप जो स्कूल आहे। इन में त हिकु ॾींहुं बि मिस न करणु खपे। बाबा अची करे पढ़ाईंदा आहिनि। दुनिया में कंहिंखे मालूम थोरी आहे, है न। दुनिया में कंहिंखे मालूम थोरी आहे स्वर्ग जी स्थापना कीअं थींदी आहे। इहे बि कोई न ॼाणंदा आहिनि। तव्हां सभु कुझु ॼाणंदा आहियो। इहे पढ़ाई ॾाढी अथाह कमाई जी आहे। ये पढ़ाई ॾाढी अथाह कमाई जी आहे। जन्मांतर जे लाइ हिन पढ़ाई जो फल मिली वेंदो। विनाश जो सॼो तालुक़ु तव्हांजी पढ़ाई सां आहे। तव्हांजी पढ़ाई पूरी थी वेंदी ऐं लड़ाई शुरू थी वेंदी। पढ़दे बाबा खे यादि कंदे जॾहिं मार्क्स पूरी थी वेंदी, इम्तिहान थी वेंदो, तॾहिं लड़ाई लॻंदी। तव्हांजी पढ़ाई पूरी थी त लड़ाई लॻंदी। इहा नई दुनिया जे लाइ बिल्कुलु नयो ज्ञान आहे। इन करे मनुष्य वीचारा मूंझदा आहिनि। छा मीठी सिकीलड़े ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कंहिंजे अवगुण ॾिसी हुन जी निंदा न करणी आहे। जगह हुननि जे अवगुण न ॿुधाइणा आहिनि। पंहिंजो मिठोपन न छॾिणो आहे। क्रोध में अची करे कंहिंजो बि सामनो न करिणो आहे। क्रोध में अची करे कंहिंजो बि सामनो न करिणो आहे, है न। ॾाढो मिठोपन न पंहिंजो मिठोपन न छॾो। जगह सभिनि जा अवगुण न ॿुधायो। ॿियो आहे सभिनि खे सुधारण वारो हिकु बाबा आहे। इन करे हिकु बाप खे ई सभु ॿुधाइणो आहे, है न। अव्यभिचारी ठहिणो आहे। मुरली कॾहिं बि मिस न करणी आहे। मुरली कॾहिं बि मिस न करणी आहे असांखे। वरदान सदा साथीपन जी स्मृति ऐं साक्षी स्टेज जो अनुभव करण वारा शिवमयी शक्ति स्वरूप कंबाइंड भव। जीअं आत्मा और शरीर ॿिन्हिनि जो साथ आहे न, जबकि हिन सृष्टि ते पार्ट आहे, तॾहिं तेसिताईं अलॻि न थी सघंदी आहे आत्मा और शरीर। इहे ई शिव ऐं शक्ति ॿिन्हिनि जो एतिरो गहरो संबंध हुजे जो सदा शिवमयी शक्ति स्वरूप में स्थित थी करे हलंदा रहूं त उन्हनि जी लग्न में माया विघ्न न विझी सघंदी। जॾहिं असां एॾो शिवमय रहंदासीं त असांजे लग्न में कॾहिं बि माया विघ्न न विझी सघंदी। उहा सदा साथीपन जो साक्षीपन जो स्टेज अनुभव कंदा।
शिव बाबा असांजो साथी ऐं सदा साक्षी स्थिति मतिलबु पूरी सृष्टि खे असां बाबा सां गॾु ॾिसूं हर हिकु सिचुएशन खे। इहो अनुभव थींदो आहे जीअं कोई साकार में असां सां गॾु आहे। इहो अनुभव थींदो जीअं कोई साकार में असां सां गॾु आहे। स्लोगन आहे निर्विघ्न हिकड़ स्थिति जो अनुभव करण लाइ एकाग्रता जो अभ्यास वधायो। निर्विघ्न ऐं हिकड़ स्थिति जे अनुभव जे लाइ एकाग्रता जो अभ्यास वधायो। अव्यक्त इशारो पंहिंजे खे वर्तमान समय में टीचर आ, मां स्टूडेंट आ, मां सेवाधारी आहियां, ये समझण जे बजाय अमृत वेले खां ये अभ्यास करो कि मां श्रेष्ठ आत्मा मथां खां आई आहियां। हिन पुराणी दुनिया में पुराणे शरीर में सेवा अर्थ लाइ आई आहियां। मां आत्मा ये पाठ हाणे पक्को करो। मां सेवाधारी ये पाठ पक्को आहे, लेकिन मां आत्मा सेवाधारी आहियां। ये पाठ पक्को करो त जीवन मुक्त ठही वेंदो, है न। ये पाठ पक्को करो कि मां आत्मा हिन सृष्टि ते सेवाधारी आहियां त जीवन मुक्त स्थिति जो अनुभव करे सघंदा। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।